कख छो रखंदासीं मल्हार दिगो चरियो थी वियो आहे छा भली वञी गमदिल उन्हनि ते फरियादी थी ऐं मुंहिंजी कहिड़ी दिलि ठारी आहे नूर लाइ हुनजे पुट जो मां हुननि जी भर वठंदुसि। मुंशी जेकॾहिं हुस्न जो वास हिकु ॾींहुं वठिणो हुजे हा त मिठल हिन वक़्तु ताईं जीअरो न हुजे त महाराज खान राबेल खे पंहिंजे दिलि जी राणी बनाइण थो चाहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी धमाकेदार अपडेट से हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असां चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब करे आल ते क्लिक कयो दोस्तों। तो बिना देर तो पंहिंजे अपडेट जे तरफ़ दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दोस्तों नेक्स्ट एपिसोड में मिठल गमदिल वटि हली ईंदो ऐं सारंग जे चवण ते दोस्तों मिठल चवंदो त मल्हार जेको आहे खून नाहे कयो, तव्हां हुन ते फ़रियाद न कयो ऐं पुलिस जे केस तां हथ खणी वञो। तेने गमदिल जेको आहे मञण लाइ तयार ई न थींदो दोस्तों ऐं चवंदो त मां जंहिं ते मूंखे शक आहे त मां हुनखे ज़रूरु मां ॿधाईंदुसि ऐं हुनखे गिरफ़्तार कराईंदुसि। ऐं नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहो बि ॾिसण लाइ मिलंदो दोस्तों त बालाज खान जेको आहे त पंहिंजे मुंशी ऐं मंठार खे मुखातिब थींदे चवंदो जेकॾहिं अगरि राबेल जो मूंखे हुस्न जो वास वठिणो ई हुजे हा त कॾो क जेको आहे राबेल जो मां ॿ मरोड़े करे कमु करे छॾियां। बहरहाल मूंखे जेको आहे त राबेल खे ॾुखाइणो न आहे, राबेल खे जेको आहे त प्यार मोहबत सां पंहिंजो करिणो आहे ऐं ॿियो कुझु बि न। भले मिठल रंज रहे या राज़ी हुजे, बहरहाल मां तेसि ताईं राबेल खे मां तंग न कंदुसि जेसि ताईं उहो राज़ी नथी थिए। उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदा नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।